नाज़रीन, दादू विझो पुराणे तकरार तां झेड़े में औरत मारिजी वई आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे रिपोर्टर असद जतोई। जी असद, छा तफ़सीलात आहिनि? जी, दादू जे कचे वारे इलाइक़े ॻोठ दानो चांडियो में चांडिया बरादरी जे ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार सबबि दुश्मनीअ जी जेका बाहि आहे उहा ॿीहर भड़की पई आहे, जंहिं सबबि 20 साला औरत हूर चांडियो खे क़तलु कयो वियो आहे। डीएसपी सिटी ऐं एसएचओ जलो थाणो वाक़े वारे हंधि पहुची लाश खे तहवील में वठी लाश खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो आहे। ज़रूरी कार्रवाई बाद जेको मड़ आहे उहो वारिसनि हवाले कयो वेंदो। अहिड़े वाक़े बाद कचे वारे इलाइक़े में ॿई धुरियूं मोर्चाबंद थी वियूं आहिनि। इलाइक़े में डहका वारी सूरतहाल पखड़ियल आहे। यादि रहे त 25 ॾींहं अॻु शहबाज़ कॉलोनी में निगर नदीम पुट रजब चांडियो क़तलु थियो हो, जंहिंजे फलांद में औरत खे क़तलु कयो वियो आहे। ॻोठाणनि जो अहिड़ो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे, जॾहिं त पुलिस दावा कई आहे औरत जे क़तल में मुख्य जवाबदार बख़्शल चांडियो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल धुर क़तल वारे इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो आहे त असां अहिड़ो को बि क़तलु न कयो आहे ऐं असांखे कूड़नि केसनि में फासाइण जी कोशिशि कई पई वञे। जी असद, तव्हांजी महिरबानी।